मोड़ ते बेड़ा पार फरमा। उस्ताद साईं बादशाह उस्ताद अमानुल्लाह सियाल साईं बादशाह महबूब मिठड़े जी दावत कया उर्स कयो वा आका जो मीलाद कयो थई घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई थई। उस्ताद साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। उस्ताद अमानुल्लाह सियाल साईं जे पुटनि खे ऑफिसर बणा। साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। उस्ताद अमानुल्लाह सियाल साईं जे जेके भी दिलनि में जाज़ तमन्नाऊं आहिनि मौला नबी साईं जो वास्तो थिए उहे साईं जे दिलनि जूं सभई जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुझे साम आहिनि तुझी पनाह में आहिनि तुझी अमान में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। उस्ताद अमानुल्लाह साईं खे क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़त अता फरमा। साईं डॉक्टर शौकत अली सियाल साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं उस्ताद साईं सैयद बादशाह मुस्लिम अब्बास काज़मी साईं खे साईं जे बचड़नि खे सदा शादो आबाद फरमा। साईं सुहेल अहमद सियाल साईं खे साईं वाहिद बख्श सियाल साईं खे उन्हनि जे घर वारनि खे क़यामत ताईं मौला शादो आबाद फरमा। ओ मौला जेके भी मुंहिंजा सियाल हिन दुआ में शरीक आहिनि चादरे ततहीर जो वास्तो थिए हिननि सभिनी खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा। साईं अल्लाह यार फुल पोटरो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। गुलजार अली फुल पोटरो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं साबिर हुसैन पढ़ियो साईं के साईं जे बचड़नि खे आबाद फरमा। साईं असांजे जमात जे निगरान अरबाब अली मेतलो ऐं हिन जा बचड़ा क़यामत ताईं आबाद फरमा। मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा रब। उस्ताद अमानुल्लाह सियाल साईं जे दिलनि जूं असां सभिनी जे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। मोहम्मद ज़ीशान फुल पोटरो साईं खे नौकरी अता फरमा। जेके भी बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बीमारनि खे शफ़ा अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में मिस्र में फ़लस्तीन में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि नबी साईं जो वास्तो थिया मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।